ही मुझो दोस्त है निहाल है मां वही रहा हूँ कराची का हैदराबाद मोटरसाइकिल ते अयाज़ मेलो ॾिसण जे लाइ। हैदराबाद पहुतासीं त शाम जो वक़्तु थी वियो ऐं मेले में अंदरि दाख़िल करे असां हिन दोस्त सां मिलियासीं। हे असल मेड़ जो आहे पर पैदाइश हितां हैदराबाद जी अथसि। हिन जो नालो शमशाद जतोई आहे ऐं हिन स्टॉल लॻायो आहे अयाज़ मेले जे अंदरि। अयाज़ मेले जे अंदरि मुख़्तलिफ़ नौजवाननि ऐं असांजी न्याणियुनि भेनरुनि बि स्टॉल लॻाया हुआ, जंहिंमें कपिड़े लटे जा, ज्वैलरीअ जा, हारनि जा, चूड़ियुनि जा, टोपियुनि जा, अजरकनि जा, कपिड़नि जा मुख़्तलिफ़ स्टॉल तव्हांखे सजियल हिते मिलंदा। ऐं स्टॉल जेके लॻियल आहिनि को 2 टेबलुनि ते मुश्तमिल आहे त को 3 टेबलुनि ते। शमशाद जतोई खां असां पुछियोसीं त तव्हां केतिरो किरायो भरियो आहे त शमशाद अचो मूं 3 ॾींहंनि जा 20,000 रुपया भरिया आहिनि, जंहिंमें लाइट जो बंदोबस्तु ऐं टेबलुनि जो बंदोबस्तु हितां जी इंतिज़ामिया मूंखे करे ॾिनो आहे। सो दोस्तो असां बि चांहि पीतीसीं ऐं चांहि पी करे ॿाहिरि निकितासीं त असां वञी रहियासीं उन जॻह ते जिते ॻाइण वॼाइण ऐं सेक्शन थी रहिया। त मूंखे रस्ते में ई निसार उनड़ जे नाले सां ई मूंखे पंहिंजो फॉलोवर मिलियो ऐं हिन चयो त यार चांहि पीजे। मूं चयो यार चांहि हींअर असां पी आहियूं, वॾी महिरबानी। अंदरि दाख़िल थी करे असां कुर्सियुनि ते वेठासीं पर सेक्शन एतिरो मज़े जो न लॻो, इन लाइ ॿाहिरि निकितासीं ऐं आयासीं बुक स्टॉल जिते लॻियल हुया। साईं दीदार गोपांग ऐं साईं एहसान आकाश सां मुलाक़ात थी। हिन दौरान फॉलोवर बि मिलंदा रहिया। फॉलोवरनि सां भाकुर पाए मिली करे मूं वरी ॿाहिरि निकिरण जी सोचियो त ॿाहिरि ई अब्दुल ख़ालिक जमाली नाले सां जेको बीठो हुयो नौजवान फुला कपाए रहियो, सीअ में हिनखे शाबाश ॾींहुं हिनखे सलाम पेश कयो। कादर कुरैशी भाउ आहे ऐं पाण कोटड़ी जो आहे ऐं अयाज़ मेले में मूंसां मिलियो ऐं भाउ जा लख थोरा अला ख़ुशि करे। तव्हां बि असां महिरबानी। साईं ख़ुशि आहियो? कैमरा रेडी लॻी पई। तव्हां पाण केरु? किथां जा? ठीकु, तव्हां बि? अबड़ो ॿई दादू जा। नालो तव्हांजो? सही आहे, ज़बरदस्त, अला ख़ुशि करे, महिरबानी। तव्हां किताब जो स्टॉल लॻायो आहे? वाजिद हकीम छा कंदा आहियो? अच्छा, ज़बरदस्त। पढ़ो। कराची में मूंखे कोई न सुञाणे पर हैदराबाद में अची ख़बर पई त साईं मुंहिंजा जेको फॉलोवर आहिनि उहे तमामु घणी तादाद में। तव्हां असल किथां जा दोस्त? सर मां पाण रतन कुमार ओरिजिनली जेको आहे उहो डिस्ट्रिक्ट थरपारकर खां। तव्हां सभु थरपारकर? ज़बरदस्त। मेघराज कोहली फ्रॉम जमशाबाद। ज़बरदस्त यार, वॾी ख़ुशी थी तव्हां सां मिली करे ऐं तव्हां मूंखे पसंदि था कयो, इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। तव्हांजा वीडियो ब्लॉग ॾिसी करे असांखे ॾाढी ख़ुशी थी। ज़बरदस्त, वॾी महिरबानी। नौजवान खे इनकरेज ॾाढा कंदा आहियो बिज़नेस जे हवाले सां। हिते बि मुंहिंजा ॾाढी ख़ुशी थींदी आहे इन ॻाल्हि में। तव्हां नौजवाननि खे चओ था कराची अचो ऐं हिते ई पंहिंजो बिज़नेस कयो कोन। महिरबानी। ऐं मूंखे बि ख़ुशी थिए थी त नौजवान मुंहिंजे जेका चए ते हलनि था ऐं पंहिंजो कारोबार कनि था। तमामु घणी ख़ुशी मूंखे बि थिए थी। वॾी महिरबानी। मुंहिंजे ब्लॉग में तव्हां बि थी। राति जा 8 थी विया दोस्तो। जॻह अहिड़ी त फुल थी वई जो अंदरि पेर पाइण जी जॻह न हुई वञण जे लाइ। इन लाइ ॿाहिरि असांखे कुर्सी विझी करे पार्क ते वेहणो पियो ऐं मां ई सिर्फ़ु न पर सवनि जी तादाद में जेके तव्हांखे नौजवान ॾिसण में अचनि था उहे बि ॿाहिरि वेठा असां सां गॾु कुर्सियुनि ते। पर फस्ट जेको कुर्सियूं लॻाए वेठा हुआसीं उहो असां ऐं असांजे अॻियां रसियूं ॿधल हुयूं ऐं इंतिज़ामिया असांजे अॻियां बीठी त बाबा हाणे अंदरि वञणु मना आहे ऐं हींअर सिर्फ़ु फैमिलीज़ खे जॻह ॾिनी वेंदी। सुजावल खां? नालो तव्हांजो? ऐं ज़ात? सूमरो। मुख़्तलिफ़ सेक्शन हलण लॻा। ॻाइण वॼाइण जो प्रोग्राम अञा देरि हुयो ऐं पोइ वरी असां झट सवाइ ते सेक्शन ॿुधी करे वरी बुक स्टॉल ते आयासीं। मुल्क पब्लिकेशन जे सरबराह सां मुलाक़ात कई ऐं हिननि नौजवाननि सां बि मुलाक़ात कई। तॾहिं करे हिननि ॿिन्ही पंहिंजो कारोबार स्टार्ट कयो। हीअं गूगल पब्लिशर्स आहे असांजी। 2023 में असां स्टार्टअप वरितो। हिन महिल ताईं असां 23 किताब छपिया। मज़ो अचे थो पंहिंजे कम में। ही सभु नौजवान साईं मुंहिंजा व्लॉग वग़ैरह ॾिसंदा आहिनि, मुंहिंजा फॉलोवर आहिनि अयाज़ मेले में मूंसां गॾु। ही शकील आहे ऐं भाउ शकील तव्हांखे माना ॿुधाइणु चाहे थो, ही मुंहिंजो फॉलोवर आहे। नौजवान कुझु ॿुधाइणु चाहे थो? जी शकील ॿुधायो जेकी तव्हां मूंखे हाणे शइ चई। सर मूं इहो चयो त जेको असांजे नौजवान जी तव्हां मुख़्तलिफ़ वीडियोज़ ॾेखारींदा रहंदा आहियो कराची जूं मुख़्तलिफ़ हंधनि था परचेज़िंग जूं, माण्हू वञे थोरो घुमे फिरे ऐं रेट मुख़्तलिफ़ हंधनि था ट्राए करे। कराची तमामु वसी आहे। जे हिते शइ जेका 500 जी मिले पई, जॾहिं असांखे बल्क में वठणी आहे न त कराची वञो त 400 जी मिले थी। भला ईअं कंदे जीअं हिकिड़ो ॿ मुंहिंजा रिसेंट ऑर्डर्स हुया हुन ते जे भला 40,000 30,000 फ़र्क़ु त वॾो आहे न। वञो, शयूं कराची वसी हुन में जाम आहिनि, उतां मिलनि थियूं, सस्तियूं मिलनि थियूं। ऐं जेतिरो बि असांजो नौजवान मायूस थी वेठो आहे न हुनखे इहो ई पैगाम आहे त अचो बिज़नेस में अध खां मथे अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जंहिंमें अचो तव्हां अची कयो। मुख़्तलिफ़ कारोबार पिया आहिनि। तव्हांजो 30 रुपया जो जोराब पठाण 100 रुपये में खपाए थो, तव्हां छो नथा खपायो? इन तरह सां
अब्दुल शाफ़ी कोरे जो हालात जो आहे अयाज़ मेले में ही काओ चांहि खपाए रहियो हुयो। मुंहिंजी मुलाक़ात साईं सनाउल्ला लॿर सां थी, जेको पंहिंजी फैमिली वठी करे अयाज़ मेले में आयो हुयो। ऐं सनाउल्ला जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदो वञा त बहितरीनु लेखक आहे, शाइर बि चई सघो था, ऐं ज़बरदस्त कहाणीकार बि आहे। सो अयाज़ मेलो दोस्तो मची वियो, राति थी वई, राग रंग शुरू थी विया, ऐं छड़ा वीचारा ॿार विल ते बीठा हुया, ऐं फैमिलीज़ वारा पंहिंजी फैमिली वठी करे कुर्सियुनि ते आराम जो मज़ो वठी रहिया हुया।